ईद उल फितर एक अहिड़ो ॾिणु आहे जंहिं ॿार बुढ़ो तोड़े जवान मर्द खां औरत पंहिंजी हैसियत और पाण खे बहितर लिबास में उॾण लाइ ईद खां केतिरा ई ॾींहं अॻु लिबास जी ख़रीदारीअ लाइ तयारी कंदा आहिनि। पर सिंधी मुआशिरे में हिन भूमि जा वासी जोधा पंहिंजे लिबास खे तेसिताईं मुकमल कोन सम्झंदा आहिनि जेसिताईं सिर ते टोपी न सजाइनि। न सिर्फ़ु सिंधी पर बलोच ॿाहिरि बि हिन ॾिण ते पग सां गॾु टोपी खे तमामु घणो ज़रूरी था सम्झनि। उन करे लोअर बलोचिस्तान सिबी ऐं नसीराबाद डिवीज़न ऐं ज़िले जैकोबाबाद जे वस्तुनि वाहन खां माण्हू अची टोपी ख़रीद कनि था। उन मौक़े ते संदन चवणु हो त टोपी जे करे असां न पाईंदासीं त असांखे ईद जो मज़ो बि असांखे न ईंदो आहे, छो जो असांजी हिकिड़ी तहज़ीब आहे, सिंध जी 5000 साल पुराणी हिकिड़ी तहज़ीब आहे। असां पंहिंजे नंढड़ा मासूम ॿारनि खे, असां पंहिंजे वॾड़नि खे, पंहिंजे जेके पोड़नि खे असां टोपी वठी ॾियणु आहियूं। अॼु सॼी संगत असां अॼु इन दुकान ते अची वेठा आहियूं, सभु टोपी वठूं था। असां त इहो ई ख़ुशी महसूसु कंदा आहियूं त ईद वारे ॾींहुं जेको आहे टोपी पाइणु तमामु बहितर ॻाल्हि आहे, छो जो करे असांजो जेको बि प्रोग्राम थींदो आहे सकाफ़त जो उहो असांजो टोपी जो हूंदो आहे रवाज़ु। इन जे करे असां सभिनी सिंधियुनि खे इहो ई गुज़ारिश कंदासीं त हर ईद ते पंहिंजी टोपी पाइनि। टोपी असांजी तमामु ईद ते ज़रूरी आहे ऐं हर ईद ते नई टोपी वरिती वेंदी आहे ऐं ईद जी ख़ुशी दुबाला थी वेंदी आहे। सही टोपी पाइण सां ईद जूं ख़ुशियूं वरी असांजा वधीक थींदा आहिनि, छो जो असांजो टोपी पाइण असुल खां वठी अब ॾाॾनि खां वठी रवाजु आहे। जेकॾहिं असां टोपी न पाऊं त असांखे घुमण ई न ईंदो ऐं कुझु ईअं सम्झंदा त असांखे महसूसु थिए त का शइ असांखे गुम थियल। हिन मीठी ईद जे ॾियारे ते जॾहिं जोधा सिर सिंगारे टोपी निराड़ ते अजरक कुलनि ते रखी ईद नमाज़ लाइ रवाना थियनि था त हुननि जो हलण बि लख लहे थो। कैमरामैन ज़ैन सरकीअ सां गॾु अज़हर गुल सरकी, सिंध टीवी न्यूज़, जैकोबाबाद।